ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 12/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार, ये कमाई जो बाप पढ़ाईंदा आहिनि हिन में अथाह कमाई आहे। इन करे पढ़ाई सुठी रीति पढ़ंदा रहो, लिंक कॾहिं न टुटणी खपे। बाबा सां पढ़ाई सां लिंक कॾहिं न टुटणी खपे। त रोज़ु रोज़ु पढ़ंदासीं त लिंक जुटल रहंदी न, हुनजो मंथन बि कंदा रहो त लिंक जुटंदी रहंदी। प्रश्न जो विनाश काले विपरीत बुद्धि आहिनि, उन्हनि खे तव्हांजी कंहिं ॻाल्हि ते हसी ईंदी आहे। उत्तर आहे तव्हां जॾहिं चईंदा आहियो हाणे विनाश काल नज़दीक आहे त उन्हनि खे हसी ईंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाप हिते वेठा त न रहंदा न, बाप जी ड्यूटी आहे पावन ठाहिणु। जॾहिं पावन ठही वेंदव त इहा पुराणी दुनिया विनाश थी वेंदी, नई दुनिया ईंदी। ये लड़ाई ही विनाश जे लाइ आहे। तव्हां देवता ठहींदा आहियो त इन कलयुगी छी सृष्टि ते अची न सघंदा आहियो। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि असां ॾाढा बेसम्झ ठही विया हुआसीं, माया रावण बेसम्झ ठाहे छॾियईं न। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि बाप खे ज़रूरु अचिणो आहे, जबकि नई सृष्टि स्थापना थियणी आहे। त्रिमूर्ति जो चित्र बि आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णु द्वारा पालना, शंकर द्वारा विनाश। शिव जी करण करावनहार त बाबा ई आहे न, त बाबा हाणे असांखे समझदार ठातो अथई। नई दुनिया में समझदार ॿार वेंदा, हुनजे लाइ बाबा करण करावनहार ठही कि ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णु द्वारा पालना, शंकर द्वारा विनाश। त्रिमूर्ति जो चित्र। वैसे बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा खां पोइ शंकर द्वारा विनाश चओ, पर हिन में लिखियलु ईअं आहे। श्री बाबा करण करावनहार त बाबा ई आहे, हिकु ई आहे जो कंदो आहे कराईंदो आहे। पहिरियों कंहिंजो नाम ईंदो जो कंदो, पोइ जंहिं द्वारा कराईंदा आहिनि। करण करावनहार चइबो आहे न, ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना कराईंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि असांजी जो नई दुनिया आहे जो असां स्थापना करूं था, इन जो नाम ई आहे देवी देवताउनि जी दुनिया। सतयुग में ही देवी देवता हूंदा, सतयुग में ही देवी देवता हूंदा। कंहिं ॿिए कंहिंखे देवी देवता न चईंदासीं, हुते मनुष्य हूंदा न आहिनि। आहे ही हिकु देवी देवता धर्म, ॿियो कोई धर्म ई न आहे। हाणे तव्हां ॿार स्मृति में आया आहियो कि बराबरि असां देवी देवता हुयासीं। हाणे तव्हां ॿारनि खे स्मृति में आयो आहे कि बराबरि असां देवी देवता हुयासीं न। निशानियूं बि आहिनि, इस्लामी, बौद्धिक, कृष्ण आदि सभिनि जी पंहिंजी पंहिंजी निशानियूं आहिनि। असांजो जॾहिं राज्य हुयो त ॿियो कोई हुयो ई न, हाणे वरी ॿिया सभी धर्म आहिनि, परंतु असांजो धर्म न आहे। गीता में अक्षर ॾाढा सुठा सुठा आहिनि, परंतु कोई सम्झी न सघे। बाप चईंदा आहिनि विनाश काले विपरीत बुद्धि, विनाश काले प्रीत बुद्धि। विनाश त हिन समय ई थियणो आहे न। बाप ईंदा ई आहिनि संगम युग ते, जॾहिं चेंज थींदी। बाबा कॾहिं ईंदा आहिनि संगम युग ते, जॾहिं चेंज थींदी आहे। बाप तव्हां ॿारनि खे बदिले में सभु कुझु नयो ॾेई छॾींदा आहिनि। उहा सुनार बि आहे, धोबी बि आहे, वॾो वापारी बि आहे। वेलो ई कोई बाप सां वापार करे, हिन वापारी में त हिन वापार में त अथाह फ़ाइदो आहे, हिन वापार में त अथाह फ़ाइदो आहे। पढ़ाई में फ़ाइदो ॾाढो हूंदो आहे। महिमा बि कबी आहे न कि पढ़ाई कमाई आहे, उहा बि जन्म जन्मांतर जे लाइ कमाई आहे। त अहिड़ी पढ़ाई सुठी रीति पढ़णी खपे न। ऐं पढ़ाईंदो बि ॾाढो सहज आहे। सिर्फ़ु हिकु हफ़्तो सम्झी करे पोइ भल किथे बि हली वञो, तव्हां वटि पढ़ाई ईंदी रहंदी, अर्थात मुरली मिलंदी रहंदी, त पोइ कॾहिं लिंक न टुटंदी।
ये आहे आत्मा जी परमात्मा सां गॾु लिंक। गीता में भी अक्षर आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि विनाश काले प्रीत बुद्धि विजयंती। विनाश काले विपरीत बुद्धि विनश्यंती। गीता में अक्षर आहिनि, विनाश काले विपरीत बुद्धि विनश्यंती प्रीत बुद्धि विजयंती। तव्हां ॼाणंदा आहियो हिन समय मनुष्य हिक ॿ खे काटदा मारदा रहंदा आहिनि। हिननि जहिड़ो क्रोध व विकार ॿियो कंहिंमें हूंदो ई न आहे। इहे बि गायन आहे न, द्रौपदी पुकारियो हुई, बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु द्रौपदियूं आहियो। भॻवान बाप चईंदा आहिनि ॿार हाणे विकार में न वञो, मां तव्हांखे स्वर्ग में वठी वेंदमि, तव्हां सिर्फ़ु मूंखे मुंहिंजे बाप खे यादि करो। हाणे विनाश काल आहे न, कंहिंजी बि ॿुधंदा न आहिनि, लड़ंदा ई रहंदा आहिनि। केतिरो हुननि खे चईंदा आहिनि शांति रहो, परंतु शांति रहंदा न आहिनि। पंहिंजे ॿार आदि सां बिछड़ी करे लड़ाई जे मैदान ते वेंदा आहिनि। केतिरा मनुष्य मरदा ई रहंदा आहिनि। मनुष्यनि जी कोई वैल्यू ई न आहे। अगरि वैल्यू आहे, महिमा आहे त हिन देवी देवताउनि जी। हाणे तव्हां इहे ठहिण जो पुरुषार्थ करो था, तव्हांजी महिमा वास्तव में हिन देवताउनि खां बि जास्ती आहे। तव्हांखे हाणे बाप पढ़ाइनि था, छा था करनि, तव्हांखे हाणे बाबा पढ़ाइनि था। केतिरी ऊच पढ़ाई आहे न, हाणे असांखे बाबा पढ़ाइनि था, केतिरी ऊच पढ़ाई आहे बाबा जो असांखे पढ़ाइनि था न। हिन पढ़ाई सां असां विनाशी मनुष्य सां मनुष्यनि जो त विनाश थींदो आहे न, मर्द लड़दा मर्द, वैल्यू न थींदी आहे। वैल्यूलेस मनुष्य खां वैल्यूफुल देवता ठही वेंदासीं। हाणे तव्हां इहे ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहियो, पोइ तव्हांजी महिमा वास्तव में न देवताउनि खां बि जास्ती आहे। तव्हांखे हाणे बाप पढ़ाइनि था, केतिरो ऊच पढ़ाई आहे न। पढ़ण वारा ॾाढा जन्मनि जे अंत में बिल्कुलु ई तमो प्रधान आहिनि। मां त सदैव ई सतो प्रधान आहियां। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जो ओबीडियंट सर्वेंट ठही करे आयो आहियां। वीचार करो असां केतिरा छीछी ठही विया आहियूं। बाप ई सभिनि खे वाह ठाहींदा आहिनि। भॻवान बि मनुष्यनि खे पढ़ाए करे केतिरो ऊच ठाहींदा आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में तव्हां सभिनि खे सतो प्रधान ठाहिणु आयो आहे। हाणे तव्हांखे पढ़ायां थो। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्गवासी ठाहियो हुयो, पोइ तव्हां नरकवासी कीअं ठहियो, कीअं ठातो तव्हांखे, है न। बाबा चईंदा आहिनि, बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में तव्हां सभिनि खे सतो प्रधान ठाहिणु आयो आहे। हाणे तव्हांखे पढ़ायां थो। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्गवासी ठातो हुयो, पोइ नरकवासी कीअं ठहियो, कीअं ठातो तव्हांखे नरकवासी। गायन बि आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि विनश्यंती प्रीत बुद्धि विजयंती। पोइ जेतिरो बाबा सां प्रीत बुद्धि रहंदा, अर्थात ॾाढो यादि कंदा, ओतिरो तव्हांजो ई फ़ाइदो आहे। लड़ाई जो मैदान आहे न, कोई बि इहे न ॼाणंदो आहे कि गीता में कहिड़ी युद्ध ॿुधाई आहे। उन्हनि त पोइ कौरव पांडवनि जी युद्ध ॾेखारी आहे। कौरव संप्रदाय पांडव संप्रदाय बि आहिनि, परंतु युद्ध त कोई आहे ई न। पांडव उन्हनि खे चइबो आहे, युद्ध त कोई न आहे। पांडव हुननि खे चइबो आहे जो बाप खे ॼाणंदा आहिनि। हाणे असां पांडव बि आहियूं, कौरव बि आहिनि, अज्ञानी माण्हू, लेकिन लड़ाई आहे न। छोजी पांडव बाप हुननि जी बाप सां प्रीत बुद्धि आहे। कौरव चइबो आहे जो बाप सां विपरीत बुद्धि आहिनि। अक्षर त ॾाढा सुठा सुठा सम्झण लाइक़ु आहिनि, है न। अक्षर त ॾाढा सुठा सुठा सम्झण लाइक़ु आहिनि। हाणे आहे संगम युग। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो नई दुनिया जी स्थापना थिए थी, बुद्धि सां कमु वठिणो खपे, है न। अक्षर बि सुठा सुठा हूंदा आहिनि।
प्रीत बुद्धि विपरीत बुद्धि। हाणे संगम युग आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो नई दुनिया जी स्थापना थिए थी। बुद्धि सां कमु वठिणो आहे। हाणे दुनिया केतिरी वॾी आहे। सतयुग में केतिरा थोरा मनुष्य हूंदा, नंढो झाड़ हूंदो, उहो झाड़ पोइ वॾो थी वेंदो आहे। मनुष्य सृष्टि रूपी उल्टो झाड़ कीअं आहे इहे बि कोई सम्झंदा न आहिनि। इनखे कल्प वृक्ष चइबो आहे। न वृक्ष जो नॉलेज बि खपे, ऐं वृक्ष जो नॉलेज त ॾाढो ईज़ी आहे। ॿिया वृक्षनि जी नॉलेज त ॾाढी ईज़ी आहे, झटि ॿुधाए ॾींदा आहिनि। हिन वृक्ष जी नॉलेज बि अहिड़ी ईज़ी आहे, परंतु इहे ह्यूमन वृक्ष आहे। मनुष्यनि खे पंहिंजे वृक्ष जो पतो ई न पवंदो आहे। चईंदा बि आहिनि गॉड इज़ क्रिएटर, त ज़रूरु चैतन्य आहे न। बाप सत्य चित आनंद ज्ञान जो सागर आहे, उन्हनि में कहिड़ो ज्ञान आहे इहा कोई न सम्झंदा आहिनि। बाप ई बीज रूप चैतन्य आहे, उन्हनि में ई सॼी रचना जी नॉलेज आहे। त बाप वेही सम्झाईंदा आहिनि मनुष्यनि खे पंहिंजे झाड़ जो पतो ई न आहे, ऐं ॿिया झाड़नि जो त सुठी रीति ॼाणंदा आहिनि। झाड़ जो बीज अगरि चैतन्य हूंदो त बतलाईंदो न, परंतु उहो त जड़ आहे। त हाणे तव्हां ॿार ई रचता ऐं रचना जे राज खे ॼाणंदा आहियो। हाणे असां ॿार ई रचता ऐं रचना जे राज खे ॼाणंदा आहियूं। इहा आहे सत्य चैतन्य ज्ञान जो सागर न। बाबा आहे सत्य चैतन्य ज्ञान जो सागर आहे। बाबा चैतन्य में बातचीत करे सघंदा आहिनि। बाबा सत्य चैतन्य ज्ञान जो सागर आहिनि। बाबा चैतन्य में बातचीत करे सघंदा आहिनि। मनुष्यनि जो तन सभिनि खां ऊच अमूल्य गायल आहे। इन्हनि जो मूल्य कथन न करे सघंदा आहियूं। बाप जी करे आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। त रूप बि आयो, बसंत बि आयो, मतिलबु ज्ञान स्वरूप शक्ति स्वरूप आयो। बाबा ज्ञान सागर आहे, उन्हनि सां रतन मिलंदा आहिनि। इहे ज्ञान रतन आहिनि। जीअं रत्ननि सां उहे रतन बि निकिरंदा, तव्हांखे ढेर मिली सघंदा आहिनि, है न। बाबा इहा ज्ञान रतन आहिनि। जीअं रत्ननि सां उहे बि रतन ढेर असांखे मिली वेंदा आहिनि। लक्ष्मी नारायण वटि ॾिसो केॾा रतन आहिनि। हीरे जवाहरातनि जा महलनि में रहंदा आहिनि। नाम ई आहे स्वर्ग, जंहिंजा तव्हां मालिक ठहिण वारा आहियो। कोई ग़रीब खे अचानक वॾी लॉटरी मिलंदी आहे त पागल थी वेंदो आहे। बाप बि चईंदा आहिनि तव्हांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे त माया केतिरो ऑपोज़िशन कंदी आहे। तव्हांखे अॻियां हली पतो पवंदो कि माया केतिरा सुठे सुठे ॿारनि खे हप करे वेंदी आहे, हिकदमि खाई वठंदी आहे। तव्हां सर्प खे ॾिसो, मेंढक खे कीअं पकड़ंदो आहे, जीअं गज खे ग्राहा हप करे ॾींदो आहे। सर्प मेंढक खे हिकदमि सॼो हप करे वठंदो आहे। माया बि अहिड़ी आहे, ॿारनि खे जीते जी पकड़े करे हिकदमि ख़तमु करे छॾंदी आहे। मतिलबु अगरि कोई ॿार चए थो मां पूरे विश्व जो मालिक ठाहींदमि, उन रीति पुरुषारथ करे थो, त बाक़ी ॿार उनखे उहो अहिड़ो पुरुषारथ न करे। हिन जे लाइ उनखे ॾाढा माण्हू तंग कंदा आहिनि। माया जो रूप उहो हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि माया बि अहिड़ी आहे, ॿारनि खे जीते जी पकड़े करे हिकदमि ख़तमु करे ॾींदी आहे, जो को कॾहिं बाप जो नाम बि न वठंदा आहिनि। योग बल जी ताक़त तव्हां में ॾाढी घटि आहे। सॼो मदार योग बल ते आहे। जीअं सर्प मेंढक खे हप कंदो आहे न, तव्हां ॿार बि सॼी बादशाही खे हप करे वठंदा आहियो। सॼे विश्व जी बादशाही तव्हां सेकेंड में वठी वठंदा आहियो। बाप केतिरो सहज रीति ॿुधाईंदा आहिनि। कोई हथियार आदि न आहे। बाबा ज्ञान योग जो अस्त्र शस्त्र ॾींदा आहिनि।
उन्हनि पोइ स्थूल हथियार आदि ॾेई छॾियनि। बाबा असांखे ज्ञान योग जा अस्त्र शस्त्र ॾींदा आहिनि। तव्हां ॿार हिन समय चईंदा आहियो असां छा खां छा ठही विया आहियूं, जो चाहे सो चओ, असां अहिड़ा हुयासीं ज़रूरु, भल हुया त मनुष्य ई, परंतु गुण अवगुण त हूंदा न। देवताउनि में दैवी गुण आहिनि, हिन करे उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न, असां निर्गुण वारे में कोई गुण न आहे। हिन समय सॼी दुनिया ई निर्गुण, अर्थात हिकु बि देवता जे गुण न आहे। बाप जो गुण सिखलाइण वारो उन्हनि खे ई न ॼाणंदा आहिनि। हिन करे चइबो आहे विनाश काले विपरीत बुद्धि। हाणे विनाश त थियणो ई आहे संगम ते, जबकि पुराणी दुनिया विनाश थींदी आहे ऐं नई दुनिया स्थापना थींदी आहे। इनखे चइबो आहे विनाश काल। इनखे चइबो आहे विनाश काल। इहे अंतिम जन्म, इहे अंतिम विनाश आहे। पोइ अधु कलाक कोई लड़ाई आदि थींदी ई न। मनुष्य खे कोई बि कुझु बि पतो न आहे। विनाश काले विपरीत बुद्धि त ज़रूरु पुराणी दुनिया जो विनाश थींदो न। हिन पुराणी दुनिया में केतिरियूं आपदायूं आहिनि, मरदा ई रहंदा आहिनि। बाप हिन समय ई हालति बदिलाईंदा आहिनि। फ़र्क़ु त ॾाढो आहे न। हिन पुराणी दुनिया में केतिरियूं आपदायूं आहिनि, मरदा ई रहंदा आहिनि न। केॾो दुनिया में माण्हू जीअणु चाहे, लेकिन माण्हू उन्हनि खे जीअण नथा ॾियनि। एॾो परेशान करे छॾींदा आहिनि कि माण्हू चवंदो आहे मां तंहिंखां मरी वञा। बाप हिन समय जी हालति बदिलाईंदा आहिनि। फ़र्क़ु त आहे न। अॼु भारत जो छा हाल आहे, कल्ह भारत जो छा हूंदो। अॼु हीअ कल्ह तव्हां किथे हूंदव। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों नई दुनिया केॾी नंढी हुई। हुते त महलनि में केतिरा ढेर हीरे जवाहरात आदि हूंदा। भक्ति मार्ग में बि तव्हांजा मंदर कोई घटि थोरी हुया। सिर्फ़ु कोई हिकु सोमनाथ जो मंदरु थोरी हूंदो। हिकु ठाहींदो त उनखे ॾिसी ॿिया बि ठाहींदा। हिकु सोमनाथ जे मंदर में केतिरो उनखे लूटे, सोमनाथ जे मंदरु। पोइ वेही पंहिंजो यादगार ठाहींदा आहिनि, है न। हिकु सोमनाथ जे मंदर खे केतिरनि लूटियो, पोइ वेही पंहिंजो यादगार ठाहींदा आहिनि। त दीवारुनि में पथर आदि लॻाईंदा आहिनि। हिन पथरनि जी छा वैल्यू हूंदियूं। एतिरा नंढा सा हीरा जो बि केतिरो दाम आहे। बाबा जौहरी हुयो न, एक रत्ती जो हीरो हूंदो हुयो, 90-100 रत्ती, 90 रुपया रत्ती। हाणे त हुनजी क़ीमत हज़ारों रुपए हूंदी आहे। हाणे त जॾहिं ब्रह्मा बाबा शिव बाबा साकार में हुया, हाणे त 1000 त कुझु आहे ई न। त हाणे त हुनखां बि ज़्यादा हूंदी, मिलंदा ई न आहिनि। ॾाढी वैल्यू वधी वई आहे न। हिन समय विलायत आदि तरफ़ धन ॾाढो आहे, परंतु सत्य जे अॻियां इहे कुझु बि न आहे। हाणे बाप चईंदा आहिनि विनाश काले विपरीत बुद्धि। इहे तव्हां चईंदा आहियो विनाश समीप आहे। तव्हां चईंदा आहियो विनाश समीप आहे त मनुष्य हंसदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां केतिरो समय वेठो रहंदुमि, मूंखे कोई हिते मज़ो ईंदो आहे छा। मां त न सुखी आहियां न दुखी आहियां। मुंहिंजे मथां ड्यूटी आहे पावन ठाहिण जी, है न। बाबा जे मथां ड्यूटी आहे पावन ठाहिण जी। तव्हां हिते हुयो त इहा हुयो, हाणे इहा ठही विया आहियो। पोइ तव्हांखे अहिड़ो ऊच ठाहींदो आहे। तव्हां पहिरियों इहा हुयो देवी देवता, हाणे असां इहा ठही विया आहियूं जो अॼु आहियूं। पोइ वरी हूअं ठही वेंदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी उहा ठहिण वारा आहियूं। हाणे तव्हांखे सम्झ आई असां ई दैवी घराने जा भाती हुआसीं, राजा ई हुई असां वटि। पोइ ईअं पंहिंजी राजा ई गवाई, पोइ ॿिया अचणु लॻी विया। हाणे इहो चक्र पूरो थींदो आहे। हाणे तव्हां सम्झायो 1,00,000 वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे।
ये लड़ाई आहे ही विनाश जी, हुन तरफ़ त ॾाढो आराम सां मरदा, कोई तकलीफ़ न थींदी। ये लड़ाई आहे ही विनाश जी, हुन तरफ़ त आराम सां मरदा। विदेश में त हिकु बॉम्ब फूटियो ऐं मरी विया, कोई तकलीफ़ न थींदी, हॉस्पिटलाती हूंदा ई न, केरु वेही शेवा कंदो रोईंदो। हुते त इहे रस्म ई न आहे, उन्हनि जी मौत सहज थी वेंदी। हिते त दुखी थी करे मरदा, छो जी तव्हां सुखु ॾाढो उठायो आहे न, त दुख बि तव्हांखे ॾिसणो आहे। खून जी नदी हिते ई बहंदी, उहे सम्झंदा आहिनि इहा लड़ाई पोइ शांत थी वञे, परंतु शांत त थियणी न आहे। बिरवा मौत मलुक जो शिकार। तव्हां देवी देवता ठहींदा आहियो, पोइ कलयुग की छीछी सृष्टि ते तव्हां अची न सघंदा आहियो। जॾहिं असां परफेक्ट सतो प्रधान आत्मा ठही वेंदासीं, पोइ असां हिन सृष्टि ते थोरी रही सघंदासीं। पोइ एॾी सारी आत्माउनि खे नई दुनिया खपे न रहण लाइ। बाबा चवनि था कि गीता में आ भगवान वाच्य विनाश भी ॾिठो, स्थापना भी ॾिठी, साक्षात्कार थियो। ये साक्षात्कार हाणे अंत में थींदा, फलाने फलानो ये ठहींदो। पोइ हुन समय रोईंदा, ॾाढो पछताईंदा, रस जा खाईंदा, नसीब खुटदा, लेकिन करे छा सघंदा। ये त 21 जन्मनि जी लॉटरी आहे। स्मृति त ईंदी आहे न, साक्षात्कार बग़ैर कंहिंखे सज़ा न मिली सघंदी, है न। साक्षात्कार थींदो मतिलबु स्मृति ईंदी। साक्षात्कार मतिलबु उहा चीज़ असांखे स्मृति में ईंदी कि हिन समय मां इहो पाप कयो हुयो। साक्षात्कार बग़ैर सज़ा न मिली सघंदी आहे। ट्रिब्यूनल वेंदी आहे न। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा खे, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार इहा ज्ञान रतन धारण करे रूप पसंदि ठहिणो आहे। ज्ञान रतन सां विश्व जी बादशाही जी लॉटरी वठणी आहे। ॿियो आहे हिन विनाश काल में बाप सां प्रीत रखी हिक जी ही यादि में रहणो आहे। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जो अंत समय पछताइणो पए या नसीब कुटणो पए। अहिड़ो कोई असांखे कर्म न करिणो आहे जो अंत समय असांखे पछताइणो पए, नसीब कुटणो पए कि अरे मां ये छा कयो। इन करे रोज़ पंहिंजे हर संकल्प बोल कर्मनि ते ध्यानु ॾियो। वरदान सदा स्नेही ठही उड़ती कला जो वरदान प्राप्त करण वारा निश्चित विजयी निश्चिंत ठहो। स्नेही ॿारनि खे बाप दादा द्वारा उड़ती कला जो वरदान मिली वेंदो आहे। कल्ह बाबा जी ने स्नेह जी शक्ति सां पत्थर खे बि पाणी ठाहे सघंदा आहिनि। अॼु बाबा चवनि था स्नेही ॿार बाप दादा द्वारा उड़ती कला जो उन्हनि खे वरदान मिली वेंदो आहे। उड़ती कला द्वारा सेकेंड में बाप दादा वटि पहुची वञे त कहिड़ो बि स्वरूप में आई हुई माया तव्हांखे छू बि न सघंदी। अगरि असां उड़ती कला कॾहिं थींदी, जॾहिं असां स्नेही हूंदासीं। त उड़ती कला द्वारा सेकेंड में बाबा वटि पहुची वेंदासीं त कहिड़े बि रूप जी माया हूंदी उहा असांखे छू बि न सघंदी। परमात्मा चित्र छाया जे अंदरि माया जी छाया बि न अची सघंदी आहे। स्नेह महिनत खे मनोरंजन में परिवर्तन करे ॾींदो आहे। जेको परमात्मा स्नेह आहे न, परमात्मा स्नेह सां महिनत बि
मनोरंजन में परिवर्तन थी वेंदी आहे। जीवन में जो महिनत कंदा आहिनि न माण्हू, उन में महिनत न लॻंदी आहे। बाबा जी स्नेह जे कारण उहो बि मनोरंजन जीअं लॻंदी आहे। स्नेह हर कर्म में निश्चित विजयी स्थिति जो अनुभव कराईंदो आहे। स्नेह हर कर्म में निश्चित विजयी स्थिति जो अनुभव कराईंदो आहे कि मतिलबु असां विजयी आहियूं ई। स्नेह हर कर्म में निश्चित विजयी स्थिति जो अनुभव कराईंदो आहे। स्नेही ॿार हर समय निश्चिंत रहंदा आहिनि, है न। त पहिरियों त बाबा चवनि था स्नेही ॿारनि खे उड़ती कला जो वरदान हूंदो आहे त सेकेंड में माया बाबा वटि पहुची वेंदा आहिनि त माया उन्हनि खे छू बि न सघंदी आहे। स्नेही ॿार बाबा जी चित्रछाया जे अंदरि रहंदा आहिनि त माया जी छाया बि न पई सघंदी आहे। स्नेही ॿार महिनत में बि मनोरंजन जो अनुभव कंदा आहिनि। स्नेही ॿार सदा निश्चित विजय जी अनुभूति कंदा आहिनि। स्नेही ॿार सदा निश्चिंत रहंदा आहिनि। स्लोगन आहे नथिंग न्यू जी स्मृति सां सदा अचल रहो त ख़ुशी में नचंदा रहंदा। नथिंग न्यू, कोई वॾी ॻाल्हि न आहे, कोई नई ॻाल्हि न आहे। हर कल्प ईअं थींदो आहे त हिन स्मृति सां सदा अचल रहो त ख़ुशी में नचंदा रहंदा। ख़ुशी में कीअं नचणो? मन सां, मन डांस करे, मतिलबु सुठी सुठी ॻाल्हि सोचे करे मन जी डांस करो, मन सां ख़ुशि रहो त मन जी ख़ुशी चेहरे ते आपे ई अची वेंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।